स्टार टीवी न्यूज़ में भलीकार मां मुबशर सोली आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। अफगान तालिबान खिलाफ ऑपरेशन गजब उल हक जारी। पाक फौज किला सैफुल्ला सेक्टर में आला जरगा पोस्ट तबाह करे छड़ी। सिक्योरिटी ज़रियन मूजिब पाक फौज जे बरवक्त कार्रवाई सबब किला सैफुल्ला मां दखल अंदाज़ी की कोशिश नाकाम बणाई वई। कार्रवाई में केतरा ही दहशतगर्द पाड़जी विया। पाक फौज अफगान तालिबान जे केतरनि ही पोस्टन के तबाह करे दुश्मन के भॼण ते मजबूर कयो। ऑपरेशन गजब उल हक में अफगान तालिबान रजीम जा 297 अहलकार मारिजी विया। 450 ज़ख़्मी। तालिबान रजीम जे तबाह थियल टैंकन में बख्तरबंद गाॾियुनि जी तादाद 135 थी वई। 99 तालिबान चौकियुनि खे मुकम्मल तबाह कयो वियो। 18 चौकियुनि ते पाकिस्तानी झंडो फड़कायो वियो। वज़ीर इत्तलात अता हुसैन तारण ऑपरेशन की तफ़सील बुधाए छॾिया। पाक फौज जा 12 जवान शहीद, 27 जवान ज़ख़्मी थी पिया। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त 22 फरवरी जी रात पाकिस्तानी फौज बार्डर वेझो दहशतगर्दनि जे ठिकाणनि के निशानो बणायो। अफगान तालिबान रजीम उन खे बुनियाद बणाए नाम निहाद कार्रवाई कयूं ऐं पाक अफगान बार्डर ते 15 सेक्टर्स में 53 हंधनि ते फायरिंग कई। पाक फौज जे तर्जमान मुताबिक अफगान तालिबान रजीम जे समूरनि हमलनि खे नाकाम बणायो वियो। ऑपरेशन गजब उल हक में 297 तालिबान रजीम जा अहलकार ऐं दहशतगर्द मारिजी विया। 450 खां वधीक ख़ारिजी दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफगान तालिबान पंहिंजनि साथियुनि जा लाश छॾे फरार थी विया।